usefulness of microorganisms. इब्राहिम जूं साइंस जे इम्तिहान में सभिनी खां सुठियूं मार्क्स आयूं आहिनि। इन लाइ इब्राहिम खे पॉकेट माइक्रोस्कोप मिलंदो। तव्हां सभिनी खे त ख़बर आहे त माइक्रोस्कोप जे ज़रिए माइक्रो ऑर्गेनिज़म्स खे ॾिसी सघिजे थो। महिरबानी, मूंखे पंहिंजो इनाम ॾाढो पसंदि आयो। माइक्रो ऑर्गेनिज़म्स ही त तमामु ख़तरनाक ऐं नुक़सानकार हूंदा आहिनि। हाणे मां पंहिंजनि हथनि खे ॾिसां थो। ओ, ही छा? मुंहिंजनि हथनि में बि माइक्रोब्स आहिनि। ॾिजो न, असां दोस्त माइक्रोब्स आहियूं। सभई माइक्रोब्स ख़तरनाक न आहिनि हूंदा। कुझु माइक्रोब्स जानदारनि जी मदद कंदा आहिनि। छा तव्हां खे ख़बर आहे त जानदारनि जे जिस्म ते कुझु बैक्टीरिया ऐं फंगाई उन्हनि जी जिस्मानी सिहत ऐं बनावट में मदद कंदा आहिनि। जीअं त खाधे खे हज़म करण, ख़तरनाक माइक्रोब्स खां जिस्म खे बचाइण। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। सिर्फ़ एतिरो न, दोस्त माइक्रोब्स ॿियनि बि हैरतअंगेज़ तरीक़नि सां जानदारनि जे कम ईंदा आहिनि। हू ॾिसो, हुन वॉशिंग डिटर्जेंट में मुंहिंजा दोस्त आहिनि। कुझु बैक्टीरिया कपड़ा धोइण वारे डिटर्जेंट में इस्तेमाल थींदा आहिनि, छो त उहे कपड़ा साफ़ करण में मदद कंदा आहिनि। हीअ त वाकई तमामु हैरतअंगेज़ ॻाल्हि आहे। माइक्रोब्स जानदारनि जी जिस्मानी सिहत ऐं बनावट में मदद कंदा आहिनि ऐं कपड़ा धोइण वारे डिटर्जेंट में इस्तेमाल थींदा आहिनि। हिकु ॿी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां। ॾही ऐं अटे जे हिन थावनि में बि मुंहिंजा दोस्त आहिनि। अड़े, खाइण जे थावनि में माइक्रोब्स? ही त खाधो ख़राब करे छॾींदा। न, पर ही बैक्टीरिया त खाधो तयार करण में मदद कंदा। कुझु बैक्टीरिया ॾही ठाहिण में ऐं अटो ख़मीर करण यानी फैलजण में मदद कंदा आहिनि, जंहिं जे ज़रिए डबल रोटी ठहंदी आहे। इन जो मतिलबु जेका डबल रोटी मां शौक़ सां खाईंदो आहियां, इहा मूंखे मिले ई न जेकॾहिं माइक्रोब्स न हुजनि। ऐं ॿियो छा छा करे सघनि था माइक्रोब्स? माइक्रोब्स डिकम्पोजिशन बि कंदा आहिनि। हू ॾिसो, हुन डस्टबिन में बि बैक्टीरिया आहिनि। मिटीअ में मौजूद बैक्टीरिया ऐं फंगाई कचरो ऐं जानदारनि जे वेस्ट खे टोड़े मरोड़े ज़मीन लाइ भाण तयार कंदा आहिनि। अहिड़ी तरह ज़मीन ज़रख़ेज़ ऐं ॿूटनि जी वाध वेझ जे क़ाबिल थी वेंदी आहे। जेकॾहिं माइक्रोब्स न हुजनि त असां कचरे जे वॾनि वॾनि ढेरनि में पिया रहूं हा। बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, इहो ॿुधायो त छा तव्हां पोलियो ऐं हेपेटाइटिस जा वैक्सीन लॻाए छॾिया आहिनि? वैक्सीन उहा ई दवा हूंदी आहे त जेका बीमारी खां बचाव लाइ इस्तेमाल कबी आहे। हा, मूं पोलियो जी वैक्सीन त तमामु पहिरियां ई लॻाई हुई ऐं सुभाणे मां अमी सां गॾु हेपेटाइटिस जी वैक्सीन लॻाइण वञी रहियो आहियां। हल, तूं बि मूंसां गॾु हल। ख़बर आहे इब्राहिम, जेकॾहिं माइक्रोब्स न हुजनि हा त केतिरियूं बीमारियूं फैलजनि हा, छो त ही जेका हेपेटाइटिस जी वैक्सीन तोखे इंजेक्शन जे ज़रिए लॻण वारी आहे, हिन खे ॾिस, हिन में बि बैक्टीरिया ऐं फंगाई आहिनि। कुझु बैक्टीरिया ऐं फंगाई दवाऊं ऐं वैक्सीन ठाहिण में इस्तेमाल थींदा आहिनि। मतिलबु त माइक्रोब्स जानदारनि खे केतिरनि ई बीमारियुनि खां बचाईंदा आहिनि। वाओ, मां पंहिंजे क्लास में सभिनी खे वञी इहो ॿुधाईंदसि त माइक्रोब्स जानदारनि जी जिस्मानी सिहत ऐं बनावट में मदद कंदा आहिनि ऐं कपड़ा धोइण वारे डिटर्जेंट में इस्तेमाल थींदा आहिनि ऐं खाधो तयार करण में बि मदद कंदा आहिनि, जहिड़ो दही ऐं अटो ख़मीर करण ऐं दवाऊं ऐं वैक्सीन ठाहिण में बि मदद कंदा आहिनि। छा तव्हां माइक्रो ऑर्गेनिज़म्स खे पंहिंजी मदद कंदे ॾिसण चाहियो था? अचो त दही ठाहियूं था ऐं उन्हनि माइक्रोब्स जो जादुई असर ॾिसूं था।